जय झूलेलाल। मां जोधपुर मां रेखा धनकानी समाज सेविका तव्हां खां ॻाल्हायां थी। मुंहिंजी तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खां हिकु निमाणी विनती आहे त पाण पंहिंजी सिंधी भाषा खे ख़तमु करे रहिया आहियूं। पाण सिंधी भाषा छो कोन पिया ॻाल्हायूं, जेकी एतिरी सुठी आहे, एतिरी मिठड़ी आहे। तव्हां कॾहिं अमेरिका वञिजो, अमेरिका पंहिंजी भाषा छॾे पियो। तव्हां जापान वञिजो, हू पंहिंजी जापानीज़ छॾनि पिया। चाइना वञिजो, हू चाइना पंहिंजी भाषा छॾे पियो। केर बि पंहिंजी भाषा कोन पियो छॾे, पर पाण पंहिंजी सिंधी भाषा खे छॾे बाक़ी सभु अपनायूं पिया। पाण जॾहिं सिंध मां हिते आयासीं हिंद में, त पाण ख़ाली हथ आयासीं। पंहिंजा जेके भाउर आहिनि उन्हनि पंहिंजो नालो, शोहरत, बिज़नेस सभु केतिरा अॻियां ऐं वधाया। पंहिंजे सिंधियुनि में कहावत आहे कि सिंधी गंजे खे बि कंघी विकिणे ईंदो आहे। पाण दान में अॻियां, पंहिंजो रहन सहन, पंहिंजो खान पान, पंहिंजो सभु कुझु सुठो आहे, पर पाण घर में सिंधी भाषा खे ख़तमु पिया करूं। तव्हां गुजरात वेंदा न, त हुते गुजराती पंहिंजी भाषा कोन छॾंदा आहिनि। त मारवाड़ में मारवाड़ी कोन पिया छॾनि, त पाण पंहिंजी सिंधी भाषा छो कोन पिया ॻाल्हायूं। पर अॻी जनरेशन खे छा ॾींदासीं, शायदि कुझु आहे ई कोन। मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो ससुर साहिबु चवंदा आहिनि सिंधी ॻाल्हायो, सिंधी ॻाल्हायो, घर में सिंधी ॻाल्हायो, पर ॻाल्हाईंदा हू बि कोन्हनि। हू पंहिंजे पुटनि खां, पंहिंजे पोटनि पोटियुनि खां हिंदी में ॻाल्हाईंदा आहिनि। पाण छुअरुनि, धीअरुनि या पोटनि पोटियुनि खां कोन पिया ॻाल्हाइनि, पर हू चवनि था सिंधी ॻाल्हायो, सिंधी ॻाल्हायो, सिंधी ॻाल्हायो, पर हू ख़ुदि बि कोन पिया ॻाल्हाइनि। मां पंहिंजे पिता साहिब, मुंहिंजे ससुर साहिब ऐं मुंहिंजे पूरे सिंधी समाज खे हिकु निमाणी विनती थी करां कि पंहिंजी सिंधी मिठड़ी भाषा खे पाण ख़तमु न करूं। पाण ईंदड़ जनरेशन खे छा ॾींदासीं, छा चवंदासीं, छोकी पाण ख़ुदि बि कोन पिया ॻाल्हायूं। त मां चाहियां थी पाण सभु सिंधी ॻाल्हायूं। सिंधियुनि खां प्यार त करूं ई था, पर सिंधी भाषा खां बि ओतिरो ई प्यार करूं। जय झूलेलाल।